नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाती खां ख़बर ॾींदा हलूं त जाती शहर में अवाम तरफ़ां काफ़ी ॾींहंनि खां दुकानदारनि ऐं सब्ज़ी फ़रोशनि ऐं मुख़्तलिफ़ मुनाफ़ाख़ोरनि वापारियुनि तरफ़ां हथरादू पैदा कयल महांगाई जी दह बाद मुख़्तियारकार सभिनी वापारियुनि खे हिकु रेट लिस्ट जारी कई हुई, पर हुन जे बावजूदि बि कुझु मुनाफ़ेख़ोरनि वापारियुनि पारां रेट लिस्ट ते अमल न करण जूं मुख़्तियारकार जाती खे शिकायतूं मिलण बाद मुख़्तियारकार रेवेन्यू जाती रफ़ीक अहमद मेमण जाती जी अवामी शिकायतनि जो नोटिस वठंदे DC सजावत जी इजाज़त बाद SHO जाती गुल मोहम्मद ऐं मुख़्तियारकार ऑफिस जे अमले ऐं जाती पुलिस एहलकारनि सां गॾिजी जाती शहर जो दौरो मुख़्तियारकार पारां ॾिनल प्राइस लिस्ट चेक कई ऐं रेट लिस्ट ते अमल न कंदड़नि ऐं हद दख़ल वधाईंदड़ दुकानदारनि खे वार्निंग ॾिनी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।